नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेहड़ तालके अस्पताल में MS डॉक्टर अब्दुल हमीद गोपांग पारां छिते कुते जे ॾाढ़ण खां बचाव वारी वैक्सीन मरीज़ खे ॾियण बजाए स्टोरनि ते विकिरो करण लॻो आहे। मरीज़ सां मुंहुं मारी तालके अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल हमीद गोपांग जी ज़ातियुनि ख़िलाफ़ मेहड़ प्रेस क्लब आॾो छिते कुते जो ॾाढियल पुलिस एहलकार अली अकबर कलोड़ो मेहड़ तालके अस्पताल जे इंतज़ामिया ऐं MS डॉक्टर अब्दुल हमीद गोपांग ख़िलाफ़ दाहींदे चयो त मूंखे छिते कुते जो चक हयो ऐं वैक्सीन लाइ तालका अस्पताल व्यवस्था MS डॉक्टर अब्दुल हमीद गोपांग ऐं स्टोर अमले पारां मूंखे वैक्सीन ॾियण खां इनकार कयो ऐं चयाईं त तव्हां पैसनि ते ॿाहिरियां मेडिकल स्टोर तां वैक्सीन वठी लॻारायो। हिन चयो आहे त तालका अस्पताल में सरकारी दवाऊं अचनि थियूं पर इहे ख़ानगी स्टोरनि ते विकिरो कयूं वञनि थियूं। हिन चयो आहे त आउं ग़रीब मिसकिन पुलिस एहलकार आहियां, पघार घर में बचनि में ई पूरी थी वञे थी, आउं इलाज प्राइवेट में कीअं करायां। हिन सिहत खाते जे इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सरकारी अस्पताल जे इंतज़ामिया जी अहिड़ी नाअहली ख़िलाफ़ क़दम खंयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।